रुगो ईअं न तव्हां मुस्लमान जे घर में पैदा थिया आहियो त बसि तव्हां मुस्लमान थी वियो, उन्हनि जा फर्ज़ हूंदा आहिनि। सो उहे कहिड़ा फर्ज़ हूंदा आहिनि, कहिड़ियूं शयूं हूंदियूं जेके असांखे करणु घुर्जनि? मुसलमान कलमो पढ़ियो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। त जेकी शादी आहे मर्द जी या औरत जी केतिरी उमिरि में थियणु घुर्जे? मर्द या औरत कुझु उन में ताक़त अचे, कुझु कुवत अचे। औरतूं निकिरनि थियूं ऐं चवनि थियूं त असांखे हक़ नथा मिलनि। उहो आहे हक़ नथा मिलनि कंहिंखे। हाणे चाहे छोकिरो हुजे छोकिरी हुजे। अस्सलाम वालेकुम, उम्मीद आहे तव्हां सभई ठीकु हूंदो। वेलकम आहे तव्हांखे न्यू पॉडकास्ट एपिसोड में। ऐं अॼु असां सां जेको गेस्ट आहे उहो माशाल्लाह पेशमाम बि आहे मस्जिद शरीफ में, पंहिंजे एरिया में। सो वेलकम था कयूं असां अब्दुल गफ़ार ब्रोई साहब खे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सर ख़ुशि आहियो? ख़ैर आहे, अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीकु आहे सर? अल्हम्दुलिल्लाह। थैंक यू सो मच तव्हां आयो असांजे हिन प्रोग्राम में। ऐं जेके सवाल मां तव्हां खां पुछा कंदुमि इहे आम माण्हूअ जा सवाल आहिनि जंहिंखे हिन शइ जी ख़बर न आहे, ऐं कुझु हिननि सवालनि मां कुझु हिननि खे सिखण जो मौक़ो मिलंदो। सभ खां पहिरियों मूंखे तव्हां इहो ॿुधायो त तव्हां कहिड़ी कहिड़ी तालीम पिराई आहे हिन में? क़ुरान शरीफ़, मतिलबु क़ुरान शरीफ़ थी वियो या कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हां पढ़ियूं आहिनि, ऐं केतिरो तव्हां हूअं बि माना क्वालिफिकेशन तव्हांजी स्कूल में केतिरी आहे उहा, ऐं तव्हां हूअं हिन महिल करंटली कयो छा था? मां त ॿुधायो आहे त तव्हां पेशमाम आहियो मस्जिद शरीफ में, हुनजे अलावा तव्हां क़ुरान शरीफ़ पढ़ाईंदा आहियो या ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं कंदा आहियो, उहो तव्हां नाज़रीन खे ॿुधायो। पहिरीं त मां 5 सिंधी प्राइमरी 5 दर्जा। हा, उहो मूंखे शौक़ु हो अॻिते वधण जो, अंग्रेज़ी पढ़ण जो, इंग्लिश। पर असांजा वॾा माना इन इल्म खे अंग्रेज़ी खे तस्लीम न कयो। असां माना इहो काफ़रनि वारो ईसाइनि वारो इल्मु तोखे न पढ़ाईंदासीं। मां उन्हनि मूंखे जवाबु ॾिनो, पर पंहिंजो दिली शौक़ु हो। ज़ोरी बि हेॾा हूंदा, पीउ माउ खे नेठि राज़ी जंहिं बि तरीक़े सां राज़ी कयोसीं। पोइ 6 क्लास में दाख़िला वठाए ॾिनो। अच्छा, हिते लाड़काणे में? लाड़काणे में। सही सही। पोइ हली हली वॾनि जो राज़ कोन हो, असां मुस्लमान थी करे अंग्रेज़नि जो इल्मु पढ़ायूं या ईसाइनि जो इल्मु पढ़ायूं। जी, सुठो इहो न आहे। पोइ अॻिते हली कुझु 6-7 महीना मूंखे माना अलाए छा थी वियो, वॾनि जो राज़ जो कोन हो, कामयाबी न थी सघी। मतिलबु तव्हां प्राइमरी ताईं तव्हां पढ़िया आहियो ऐं अॻिते तव्हां माना न पढ़ी सघियो, या फैमिली में इहो हुयो त तव्हांखे इंग्लिश ॿोली माना में उन्हनि जो न हुयो रायो पढ़ाइण? काफ़रनि जी ॿोली आहे या ईसाइनि जी ॿोली आहे। पोइ तव्हां हुन खां पोइ ॿी अरबी ॿोली सिखी था? कुझु कुझु। पोइ हुन खां पोइ छा तव्हां अॻिते इल्मु पिरायो हिन में? नाज़रा क़ुरान पाक। जी जी। ऐं हिफ़्ज़ बि क़ुरान पाक। अच्छा। पोइ इहो दर्स निज़ामी कुझु पढ़ियो आहे। अच्छा, तव्हां क़ुरान शरीफ़ हाफ़िज़ आहियो सॼो, तव्हां यादि मतिलबु आहे तव्हांखे? हिफ़्ज़ कयो आहे तौर। अच्छा, मतिलबु तव्हां क़ुरान शरीफ़ ॾिसी सॼो पढ़ी विया हो, यादि बि तव्हां पढ़ी वेंदो, जेकॾहिं का सूरत मां तव्हांखे चवां त उहा तव्हां पढ़ी वेंदो यादि? हा, काथऊं मिड़ई कुझु बेसर थी वञे या काथऊं मुकमिल यादि आहिनि। इंसान ज़हन आहे, हाणे परेशानियूं वधी वियूं। ए नंढे उमिरि में असां जेको हिफ़्ज़ कयोसीं को परेशानी को माना ज़माने जा कमकार कोन। हाणे ज़हनी जेका परेशानी आहे या इहो डिप्रेशन आहे, इन जे करे ज़हन माना कमज़ोर आहे। अच्छा।
काथां माना भुलिजी थो वञे, काथां कीअं, काथां तव्हांजी ज़हनी परेशानी छा आहे? ज़हनी परेशानी घणा मक़सद आहिनि ज़हनी परेशानी जा। उहो माली परेशानी आहे, ख़ानदानी परेशानी आहे, इन या में हिकिड़ो तव्हांजो मेडिकली हिकिड़ो इन में माना सभु कुझु अची वियो। अच्छा, सॼियूं शयूं मिलाए सभु कुझु। अच्छा, तव्हां हाणे छा कंदा आहियो मस्जिद शरीफ़ में? हिकु तव्हां ॿुधायो त तव्हां हुते निमाज़ पढ़ाईंदा आहियो, तव्हां पेश इमाम आहियो, उनजे अलावा तव्हां छा कंदा आहियो मस्जिद शरीफ़ में? क़ुर शरीफ़ पढ़ाईंदा आहियो हुते ॿारनि खे, क़ुर शरीफ़ तालीम ॾींदा आहियो? हा, जेको माना पढ़े थो पंहिंजे शौक़ सां, छो जो कंहिंखे ॿार खे शौक़ु न आहे त उहो पढ़ी नथो सघे। बाक़ी जंहिंखे शौक़ु आहे उनखे असां पढ़ाए वेंदा आहियूं। सही, पढ़े पंहिंजो शौक़ु करे वेही पढ़े। जेकॾहिं कुझु सीपारा पढ़ी, हिकु सीपारो नाज़िरा पढ़ी, या 2 सीपारा 3 सीपारा हिफ़्ज़ करे भॼी वियो, पोइ असां उन जा ज़िम्मेवार त न आहियूं। जेकॾहिं वेही पढ़े, क़ुर पाक नाज़िरा मुकमिल पढ़ी वञे, या मुकमिल हिफ़्ज़ करे वञे, शौक़ु पंहिंजो हुजे। हाणे असां कंहिंखे रोकण वारा न आहियूं, रोके बि नथा सघूं। पाण शौक़ु करे पढ़े पाण। हा। अच्छा, तव्हां शादीशुदा बि आहियो माशाअल्लाह। तव्हां मतिलबु हाणे हिन महिल छा कंदा आहियो? कमाई लाइ तव्हां कहिड़ो कमु कंदा आहियो? मस्जिद में तव्हां 5 वक़्त निमाज़ तव्हां पढ़ाईंदा आहियो? बसि माना 5 वक़्त इहो माना इहो छा चवनि था, मुक़ररु मतिलबु आहे कोन। जिथे मां पढ़ाईंदो आहियां उते आहिनि ग़रीब तबिको, मज़दूर तबिको आहे, जेको आहे उहे 2 वक़्त या 3 वक़्त पढ़नि था पिया। अच्छा, सही सही। तव्हां जेको एरिया ॿुधाई जिथे तव्हांजी रिहाइश आहे उते मस्जिद आहे? उते पहिरियां उते मां पढ़ाईंदो हुउमि, पर हाणे उते माना तव्हां हाणे कहिड़े एरिया में पढ़ाईंदा आहियो मस्जिद में? हाणे हेॾे कंबर रोड, हुसैनी माला या खोसो माला, इहो कंबर रोड सां उते तव्हां 5 वक़्त वञी करे निमाज़ पढ़ाईंदा आहियो? हा, मतिलबु जेतिरा वक़्त उते माण्हू अचनि तव्हां पढ़ाईंदा आहियो, ॿियूं जेके आहिनि उहे तव्हां घर पढ़ंदा आहियो? बाक़ी पोइ उते माण्हू कहिड़े टाइम ते ईंदा आहिनि माना मस्जिद में? मतिलबु तव्हां चओ था ईंदा न आहिनि एॾा, त कहिड़े वक़्त में ईंदा आहिनि? सुबुह जो ईंदा आहिनि या ज़ोहर जो ईंदा? ज़ोहर जो माना मंझंदि वारा, ऐं शाम जो? शाम, असर निमाज़, मगरिब निमाज़। मगरिब, इशा में न ईंदा आहिनि? इशा छो त सुम्हणी थींदी आहे, ॿाहिरियों इलाइक़ो आहे। सुबुह जो फजर ऐं इशा इन में अवाम न ईंदी आहे। बाक़ी मंझंदि वारी जेकी आहे ज़ोहर या जेका मगरिब, असर मगरिब, उन में ईंदा, त उन में तव्हां उते पढ़ाईंदा आहियो। चलो चलो चलो, इहो तव्हां इंट्रोडक्शन आहे। ॿियो तव्हां कमाई जो तव्हांजो ज़रियो छा आहे? ज़रियो त फ़िलहाल को बि कोन। जंहिंजो को ज़रियो न आहे, उहो हलाइण वारो, उहो असांजी ताक़त न आहे। को मुस्लमान जे घर में पैदा थिए थो त ज़ाहिरी ॻाल्हि उहो बि मुस्लमान आहे। हा, बट रुगो मुस्लमान जी फैमिली में पैदा थियणु काफ़ी न आहे मुस्लमान थियण लाइ। ॿिया बि फ़र्ज़ हूंदा, सुनतूं हूंदियूं, शयूं हूंदियूं जंहिंखे करणो हूंदो आहे। हा, रुगो ईअं न तव्हां मुस्लमान जे घर में पैदा थिया आहियो त बसि तव्हां मुस्लमान थी वियो। उन्हनि जा फ़र्ज़ हूंदा आहिनि। सो उहे कहिड़ा फ़र्ज़ हूंदा आहिनि, कहिड़ियूं शयूं हूंदियूं जेके असांखे करणु घुरिजनि, तॾहिं तव्हां मुस्लमान माना सम्झो वेंदो, माना प्रॉपर तव्हांखे नॉलेज आहे क़ुर शरीफ़ जी, हदीस जी। उहे कहिड़ियूं शयूं एज़ अ मुस्लमान जे घर में जेको पैदा थिए थो उहे करणु घुरिजनि, तॾहिं हू माना मुस्लमान हिकिड़ो सॾिजी सघे थो इस्लाम जे हिसाब सां, ऐं उन्हनि कहिड़ियूं शयूं करणु घुरिजनि, त उहो ॿुधाइजो। हाणे ॿुधायो। जी जी।
इस्लाम में असल में 5 रुकन आहिनि। हिन महिल मूंखे माना नंबर वार थोरो ज़हन खां लही विया आहिनि, अॻिते पोइते। हा हा सही सही। हिकु ॻाल्हि पहिरीं त मुस्लमान कलमो पढ़ियो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, जो इस्लाम जो रुकन आहे, तौहीद। ॿिए नंबर ते ज़कात आहे, ऐं हज आहे, नमाज़ आहे, ऐं रोज़ो। इहे 5 इस्लाम में रुकन फ़र्ज़ आहिनि इस्लाम में। पोइ नमाज़ बि हर कंहिंखे पढ़णो आहे, चाहे अमीर हुजे ग़रीब हुजे। ऐं ज़कात आहे, उहो ग़रीब ते नाहे, जंहिं वटि माल आहे, मिल्कियत आहे, ज़कात उहो ॾेई सघे थो। ऐं हज आहे, उहो बि अमीर ते आहे, ग़रीब ते उहो हज बि फ़र्ज़ु नाहे। या त उस ताईं काबतुल्लाह ताईं, अलाह जे घर ताईं पहुची सघे त भले हज पढ़ी सघे थो, बाक़ी ग़रीब ते हज फ़र्ज़ु नाहे, अमीर ते फ़र्ज़ु आहे। ऐं जेको रोज़ो, इहो बि अमीर हुजे ग़रीब हुजे, रोज़ो बि फ़र्ज़ु आहे। ॿियो आहे नमाज़। नमाज़ बि ग़रीब हुजे अमीर हुजे उन ते फ़र्ज़ु आहे। इहे 5 रुकन इस्लाम में फ़र्ज़ आहिनि। उन अॻिते अलाह ताला, अलाह जो हबीब, जंहिंखे खणी ऐं किन दावा कयो आहे मुस्लमानियत जो, ईमान आन जो, अलाह ताला उन्हनि खे रद्द करे छॾियो आहे। तव्हां त पाण दावा कई आहे ईमान जी, मुस्लमान थियण जो, पर तव्हां ईमान वारा न आहियो, तव्हां मुस्लमान न आहियो, तव्हां रुॻी ख़ाली दावा कई आहे मुस्लमानियत जी, ईमानियत जी तव्हां दावा कई आहे, पर तव्हां मुस्लमान बि न आहियो, न ईमान आंदो आहे। पोइ अलाह जो हबीब जंहिंखे चाहे हाणे हबीबी किबरिया, अलाह जे हबीब जी मोहबत। अच्छा, ॿियो हिकिड़ो सुवाल आहे, इन ते इलाही माण्हू पाण में ॻाल्हाईंदा आहिनि के सहमत आहिनि के न आहिनि, ख़ासि करे असांजी जेकी गवर्नमेंट आहे इन शइ ते अलॻि आहे। वरी ॿियो जेको तव्हांजो जेको इस्लामिक नज़रिए सां उहो ई तव्हांजो अलॻि आहे। त जेकी शादी आहे मर्द जी या औरत जी, केतिरी उमिरि में थियणु घुरिजे? तव्हां पंहिंजो नज़रियो ॿुधायो। तव्हांखे छा थो लॻे? मूंखे लॻे थो त नंढी उमिरि में शादी जेकॾहिं न कयो, इस्लाम में आहे त जॾहिं बालिग थी वञे त मतिलबु उनखे शादी करायो वञे। पोइ हुकूमत उन ते का पाबंदी आहे 18 सालनि खां, 18 साल हुकूमत 18 साल कयो, 18 साल उन्हनि खां अॻु माना शादी करण जी इजाज़त न आहे। तव्हां छा था चओ? तव्हांजो छा नज़रियो आहे त जॾहिं औरत बालिग थिए थी त उनजी शादी थियणु घुरिजे, या हुकूमत जे हिसाब सां 18 साल घटि में घटि एज उन्हनि रखी आहे, उन खां पोइ माण्हू शादी करे? तव्हांजो छा आहे नज़रियो, मौक़िफ़ तव्हांजो छा आहे? हर कंहिंजी पंहिंजी सोच हूंदी आहे, तव्हांजी छा आहे मतिलबु इन जो नज़रियो? पंहिंजो मतिलबु आहे त मर्द आहे या औरत आहे, कुझु उन में ताक़त अचे, कुझु कुवत अचे,
इंसान आहे कमज़ोर आहे ताक़त उन में न आहे जेके शादी करे थो त उनखे परेशानी ॿारनि जी घर जी त उहो माना चाहे मर्द हुजे औरत उनखे माना कमकार घणा थी था पवनि हिकु ग़रीब तबिको आहे उनखे खाइण पीअण लाइ कुझु आहे ई कोन वेतर उनखे कम घणा परेशानियूं घणियूं त मुंहिंजो पंहिंजो इरादो आहे त कुझु उन में कुवत ताक़त अची वञे बाक़ी जेकॾहिं पंहिंजो कंहिं में शौक़ु आहे पंहिंजो ख़्यालु आहे या पीउ माउ जेकॾहिं कंहिं ते सफ़ा ज़ोर था रखनि पीउ माउ मतिलबु कंहिं ते सफ़ा ज़ोर रखनि था पिया पोइ बि कॾहिं उनखे शादी कराइनि था पोइ त उनजो मञिणो थो पए मतिलबु तव्हां चओ था जेको मर्द हुजे वो पढ़े थोड़ो कमाए थोड़ो माना हिकिड़ो जेकी ज़रूरी जेकी बुनियादी शयूं हूंदियूं आहिनि रोटी कपिड़ो मकान जेको हूंदो आहे उहे शयूं उहो करे सघे थो त भले शादी करे बाक़ी नंढो आहे अञा पढ़ाई पूरी न कई अथई छो जो तव्हांखे ख़बर आहे हिते नौकरियूं बिना पढ़ाई जे मिलनि नथियूं हा त उन लाइ हिकिड़ी सर्टन लेवल हूंदी आहे ओतिरी पढ़ाई करणी पवंदी आहे हा त पोइ उहो उन में कोशिशि करे सघे थो नौकरी हासिल करण जी त सही आहे तव्हांजो नज़रियो इहो ॿुधो अच्छा ॿियो मां कुझु अहिड़ा बि वालदीन आहिनि जेके छोकिरियुनि खे वधीक न पढ़ाईंदा आहिनि माना मिसाल थोरी बालिग थिए थी या थोरी जवानी अचे थी त उहे स्कूल में नथा उनखे वेहारनि माना उहे इन्हनि जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदो बसि इन्हनि जे बारे में अॼुकल्ह काथे दुनिया हली वई आहे हा पढ़ाई नथा कनि त रहिजी था वञनि उते ई हा उहे शयूं नथियूं मिली सघनि या हिकिड़े सोसाइटी में हिकिड़े सुठी गाॾी आहे घर आहे बंगलो आहे उहो पढ़ाई जे करे उहे शयूं नथियूं थी सघनि घर में हिकिड़ो इन जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदा कुझु पहिरियां हूअं त इलाही माना वालदीन हाणे पढ़ाइनि था छोकिरी खे बि पढ़ाइनि था छोकिरे खे पढ़ाइनि था छो जो अॼुकल्ह महांगाई जो दौर आहे त इहे पढ़ाई हिकिड़ी आहे त उनखे सम्झ बि ॾींदी आहे उनखे दुनिया जे बारे में ॿुधाईंदी आहे पढ़ाई छा थो हले तो कुझु आहिनि अहिड़ा जेके छोकिरियुनि खे नथा पढ़ाइनि उन्हनि जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदा उन्हनि जे बारे में हीअ आहे त जेके इस्लाम में आहिनि उहो पंहिंजी छोकिरी खे न्याणी खे ॿाहिरि कढणु नथा चाहिनि जी 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 के अहिड़ा माण्हू आहिनि उन में त असां पंहिंजी न्याणी खे हिते क़ुर पाक जी इस्लामी तालीम ॾियूं न को स्कूल में विहारणो आहे न ॿियो असां इस्लाम में ई आहियूं पोइ त उन्हनि खे जीअं उन्हनि जे वॾनि जो जीअं रायो आहे नंढनि खे बि हलणो थो पए हा इहो आहे हा नंढा वीचारा मजबूर आहिनि हा पोइ हाणे जेकॾहिं कंहिंखे मना थियल न आहे त तव्हां अंग्रेज़ी न पढ़ो या उर्दू न पढ़ो सिंधी न पढ़ो जेकॾहिं इल्मु लामहदूद आहे कहिड़ो बि इल्मु आहे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिंखे मतिलबु मुंहिंजो इहो किथे मां पढ़ियो आहे त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिंखे मना न कयो आहे त तव्हां ही माना इल्मु न पिरायो आहे माना हा इल्मु पिराइणो आहे इल्मु पिराइण मर्द औरत ते ऐं नबी पाक जो हदीस पाक आहे अल इल्मु फरीदतुन कुल्लि मुस्लिम व मुस्लिमतुन इल्मु पिराइण हर मर्द ऐं औरत ते फर्ज़ आहे कहिड़ो बि इल्मु हुजे हा इल्मु पिराइण फर्ज़ आहे सही सम्झी वियुमि मां अच्छा अॼुकल्ह अवाम ऐं ख़ासि करे
औरत मार्च जेकी निकिरे थी, तव्हां बि ॾिसंदा हूंदव न्यूज़ में, ख़बरनि में या टीवी ते, उहे औरतूं निकिरनि थियूं ऐं चवनि थियूं त असांखे हक़ नथा मिलनि। ऐं हिकिड़ो जीअं मर्द खे घर में शयूं मिलनि थियूं, या मिसाल उनखे गौर कयो थो वञे, उहो छोकिरी ते गौर नथो कयो वञे, उनखे शुरू खां ई वठी उनखे सम्झो थो वञे त हीअ त पराई आहे, उहो ई ॿिए जे घर वेंदी, त उहो उनजो ख्यालु न कंदा आहिनि। उनखे माना उन्हनि जो ईअं चवण आहे मायुनि जो त असांखे उहे शयूं नथियूं मिलनि जेके मर्दनि खे मिलनि थियूं। ऐं उन्हनि जो इहो बि चवणु आहे असांजो माना मर्द ऐं औरत में त असांजे ॼमण खां ई फ़र्क़ु कयो वियो आहे सोसाइटी में, ज़माने में, या घर में ई फैमिली में। त जॾहिं पुटु ॼमंदो आहे त हुन ते एॾी ख़ुशी कंदा आहिनि, धूल कंदा आहिनि, ऐं जेके न्याणी घर में पैदा थिए थी त उन ते उहा ख़ुशी न थींदी आहे, चवंदा न्याणी पैदा थी आहे, माना उहो उन्हनि जे अखियुनि में उहा चमक न हूंदी आहे। हा, त उन जेको माहौल में हली करे अॻिते जॾहिं शयूं वधनि थियूं त अॻिते हली बि उन्हनि खे उहे हक़ प्रॉपर नथा मिलनि। त इन जे बारे में तव्हांजो छा आहे चवणु? वाकई इहो आहे? इहो घणो आहे। कहिड़ो बि हक़ हुजे, मीरास जो हक़ हुजे, इल्म जो हुजे, वाकई उन्हनि खे हक़ नथा मिलनि। उहो आहे हक़ नथा मिलनि कंहिंखे। चाहे छोकिरो हुजे छोकिरी हुजे, पाणे किन किन जा वॾा जेके इल्म नथा रखनि, उन्हनि खे इल्म न आहे, त नंढनि ते ज़ोर असांखे कमाए ॾियो, असांखे खारायो। पीउ माउ जेके अणपढ़ियल आहिनि उन्हनि ते माना ज़ोर घणो था रखनि त असांखे कमाए खारायो। हाणे उन्हनि ते नंढे उमिरि में ज़ोर अची वियो, सुठी हक़ीक़त में त सुठो ॻाल्हि कोन आहे। पर हाल उन्हनि खे ॿुधायो वञे या पंहिंजो कुझु हथ पेर हलाइनि, चाहे छोकिरो आहे चाहे छोकिरी आहे, घर में के घरू कम आहिनि। मिसाल तौरु ग़रीब आहे, घर जा कम आहिनि, को रिली सिबणा या जेके बि घर जा कम आहिनि, या सिलाई, कपिड़ा सिलाई, जेके बि घर जा कम आहिनि, कंहिंखे ॿाहिरि नथो कढियो वञे। उहो इस्लाम में आहे। इस्लाम जेके परदे सां आहिनि, परदो त इस्लाम में फ़र्ज़ु आहे, इस्लाम खां निकिरणो न आहे। पर जेकॾहिं के अहिड़ा आहिनि परदे में निकिरनि था, परदे में अचनि था पिया, ऐं जंहिंखे ते ज़ोर आहे इस्लाम ख़ातिर असां पंहिंजियूं छोकिरियूं ॿाहिरि नथा कढियूं, उहो घर जा ई घणा ई कमकार आहिनि, उते कमु करे सघनि थियूं। पर हथ पेर हिकु हलाइनि, ॿियो रब ते भरोसो करणु। पर तव्हां पाण खे ख़बर आहे, हाणे पीउ माउ खे ॿार कीअं चई सघंदा? कोई हिकिड़ो लफ़्ज़ जीअं तव्हां ॿुधायो त मूंखे पढ़ाई जो शौक़ु हुयो, पर पीउ माउ माना होॾे न पिया चाहिनि त तव्हां सिखो इहा ॿाहिरीं तालीम। हा, त हिकु पीउ माउ जे आदो माण्हू कीअं पुछे? पोइ उन में मुंझी थो वञे, उन में जेके हक़ जेके आहिनि त मुंझी था वञनि। पोइ ईअं त बसि जेको ख़ानदान में शइ हले थी उन्हनि खे ॿुधणो थो पए, उन्हनि खे कीअं चवनि? पोइ इहो कंहिंजो कमु आहे ॿुधाइणु, सम्झाइणु उनखे माहौल खे, ज़माने खे, उनखे केरु माना ॿुधाए? उहे त नथा चई सघनि। तव्हां मिसाल आहियो, तव्हां एॾो ज़िंदगी ॾिठी आहे, नंढे खां वॾे ताईं ज़मानो ॾिठो आहे, ऐं तव्हां हिन महिल तव्हांखे ॿ टे ॼणा ॾिसंदा बि हूंदा, नौजवान ॾिसंदा बि हूंदा, तव्हां मां कुझु सिखंदा बि हूंदा। त तव्हां जे करे कुझु अहिड़ी शइ चवंदव त उन्हनि खे हिकिड़ो जा उन्हनि जा वालदेन बि ॾिसंदा हूंदा, इलाही माण्हुनि जा वालदेन बि ॾिसंदा हूंदा, त तव्हांजे चवण सां उन्हनि खे हिकिड़ी फैमिली खे बि फ़र्क़ु अची थो वञे, त इहा वॾी ॻाल्हि आहे। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि, घर में पीउ माउ खे केरु कोई लफ़्ज़ चई सघंदो आहे? हा, कोई चई सघंदो? जेको घर में हुनखे शइ मिलंदी बसि हुन ते। हा, पोइ इन जे करे
तव्हांजो छा आहे मौक़िफ़? मुकिफ़ असांजा उस्ताद इस्लाम में असांखे ॿुधायो अथऊं त तव्हां पंहिंजे पीउ माउ जी माना सभु तव्हां जेकॾहिं कमायो था पीउ माउ जे चवण ते हलो। हिकु त ॻाल्हि पहिरियों ॿारु आहे नंढो आहे तॾहिं वॾो थींदो पंहिंजो अकुल इस्तेमालु कंदो पढ़ंदो पंहिंजे पेरनि ते बीहंदो कमाईंदो पर नंढो आहे त उहो नथो करे सघे। पर देरि थी वञे न जॾहिं वॾो थो थी वञे ज़िमेवारियूं अची थियूं वञनि जेको बुनियाद पको थियणो आहे औरत जो मर्द जो त उहे त पीउ माउ शुरू खां वठी कंदा न। पर हाणे शुरू खां वठी हिकिड़ो मर्दनि ते हुनजे पुटनि ते होॾे ध्यानु पढ़ाई में शयुनि में ऐं होॾे औरत जा न्याणी ते ध्यानु न हुजे। न्याणी वॾी थी वञे शादी थी वञे हुनजी हा त पोइ हुन बुनियाद त माना नथो रहिजी थो वञे न। उहो इहो शुरू खां ई वठी माण्हू बराबरी हुजे त इहो बहितर आहे। बसि बराबरी त कोई करे नथो सघे। इहो त वालदीन लाइ त चवंदा आहिनि न त सभई ॿार बराबरि हूंदा आहिनि। चवंदा आहिनि त सभई पुट बराबरि हूंदा आहिनि न्याणियूं पुट बराबरि हूंदा इहो बि त हुजे न। न्याणियूं बराबरि हूंदियूं पुट बराबरि न्याणियूं ऐं पुट ॿई बराबरि माण्हू करे जेको हुनखे ख़्यालु करे माण्हू होॾे बि ख़्यालु थिए। इन जे करे उहे पोइ औरत मार्च थिए थी ऐं औरतूं ॻाल्हाइनि थियूं त असांखे उहे हक़ नथा मिलनि। भले उहे शादी करे ॿिए कंहिं फैमिली में वञनि थियूं त ओॾे बि उन्हनि सां उहो ई तो रवैयो पेश अचे जेको उन्हनि जे घर में हिकिड़ो थींदो आहे त उहो पोइ ओतिरो वरी ख़्यालु औरत जो नथा कनि मर्द जो ख़्यालु था कनि पंहिंजे निड़े जो ख़्यालु था कनि भई न्याणी ॿिए घर मां अचे थी त हुनजो ख़्यालु नथो थिए। त हिकिड़ी असांजी समाज में ई हिकिड़ी इहा शइ वेठल आहे न त इन जे करे इलाही माण्हू ॻाल्हाइनि था। इन करे मां तव्हांजो वरी मौक़िफ़ पुछा कयुमि त इहा तव्हांजी नज़र में इहा शइ ग़लति आहे सही आहे? ज़्यादती त ज़्यादती आहे ज़्यादती करणी न आहे। हक़ हुकूक आहिनि सभिनी जा वालिदैन जा औलाद जा। जेकॾहिं काथां न्याणी पढ़ंदी अचे थो मतिलबु उहो औलाद में शुमार थी थो वञे। हिकिड़े हिसाब सां औलाद में शुमार थी वियो त उनजा हक़ हुकूक आहिनि। बाक़ी जेकॾहिं वॾा आहिनि उन्हनि जा बि हक़ हुकूक सभिनि जा आहिनि। हा वॾनि जा नंढनि जा जेकॾहिं पंहिंजी औलाद आहे ॿिए जी औलाद आहे हक़ सभिनि जा आहिनि। सर थैंक यू सो मच तव्हां असांखे टाइम ॾिनो। तव्हांखे बि कमकार आहे वञिणो आहे सो हिनखे इंटरव्यू खे जल्दी असां कंप्लीट कयूं था। आख़िर में तव्हां कुझु चवणु चाहींदो नाज़रीन खे त कुझु ॿुधाइणु चाहींदो कुझु मैसेज ॾियणु चाहींदो त भले तव्हां ॾेई सघो था तव्हांखे ॿुधाइजो। इस्लाम में शहादत जे बारे में कुझु? ठीकु आहे सर भले फरमायो। इस्लाम की नशर और इशात और उसकी बका के लिए बेशुमार मुसलमान शहीद हुए मगर शहादत हुसैन अलैहिस्सलाम तारीख़ इस्लाम का ऐसा रंगीन वरक़ है जिसके जमाल की चमक धमक दुनिया इस्लाम को हमेशा रोशन ताबनाक रखेगी। और हमारा अकीदा है कि अल्लाह ताला की तमाम नेमतों के हसूल का ज़रिया ज़ात मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है और तमाम सिफ़ात हजूर अलैहिस्सलातु वसल्लम की ज़ात मुक़द्दस में पाई जाती है और सब नेमतों का देने वाला अल्लाह तबारक व तआला है। और
हर नेमत के तकसीम फरमाने वाले हजूर हबीब किबरिया अलैहिस्सलात वस्सलाम है, और किसी नेमत के तकसीम करने के लिए उस नेमत का मालिक होना और उस नेमत का मौजूद होना जरूरी है। अगर नेमत मौजूद हो, वो उसका मालिक, मगर वो उसका मालिक न हो तो भी नहीं दे सकता। इसलिए नेमत का मौजूद होना और मालिक होना तकसीम करने के लिए शर्त है। तो अगर तमाम नेमतें दामने हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में पाई जाती है, लेकिन शहादत बेज़ाहिर हजूर अलैहिस्सलात वसलाम को न मिली, इसलिए कि अल्लाह ताला ने वायदा फरमाया है, वल्लाहु यअसिमुका मिनन नास, अल्लाह ताला आपको लोगों से बचाएगा। अल्लाह का वायदा सच्चा है और उसका पूरा होना यकीनी है। इसलिए बेज़ाहिर हजूर अलैहिस्सलात वसलाम की शहादत न हुई, लेकिन शहादत इमाम हसन व हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु हकीकत बातिन में हजूर अलैहिस्सलात वसलाम की शहादत की दलील है। इसलिए शहादत की दो किस्में हैं। पहला किस्म जहरिया, दूसरा किस्म सिरिया। जंगे ओहद में हजूर अलैहिस्सलात वसलाम के जिस्म मुबारक का जख्मी होना और जसद मतहर से खून का जारी होना और आपके दांत मुबारक का कुछ हिस्सा जुदा होना, ये शहादत जहरी के 3 जुज़ हैं। वाले अक्सरहुकुमुल कुल, अक्सर अज्जा के लिए कुल अज्जा का हुक्म होता है। तो शहादत जहरिया के 3 अज्जा हजूर अलैहिस्सलात वसलाम की ज़ात में पाई जाते हैं। उस तरह से शहादत जहरिया की नेमत से भी अल्लाह ताला ने अपने हबीब पाक अलैहिस्सलात वसलाम को नवाजा। पैगाम कुझु ॾियणु चाहियो छोकिरनि खे जेके नौजवान आहिनि, जंहिंखे इस्लाम जो इल्मु न आहे, त उहो कुझु चवणु चाहियो त कहिड़ी शइ कनि? उन्हनि खे मैसेज आहे त उन्हनि खे सिखणु खपे कुझु वक़्त लाइ, जंहिंमें हू सिखी सघनि। छा सिखनि सर? जो कुझु उन्हनि खे सिखणो आहे, सही, नमाज़ पढ़णु, या जो कुझु उन्हनि खे सिखणो आहे इस्लाम जी तालीम, जेका बि आहे, क़ुरान पाक नाज़िर आहे या इस्लाम में के दुआऊं आहिनि, के सूरतूं आहिनि, मतिलबु जेको बि उन्हनि खे सिखणो आहे कुझु वक़्त में सिखी वठनि। महिरबानी, तव्हां आयो असांजे प्रोग्राम में, अब्दुल गफ़ार बिलोई साहब, ऐं उम्मीद आहे जेके ॾिसनि था कुझु सिखण लाइ मिलियो हूंदो। सो ही हुयो पॉडकास्ट अब्दुल गफ़ार बिलोई साहब सां।
ऐं उमेदु आहे तव्हांखे ही पसंदि आयो हूंदो। पसंदि आयो त हिन एपिसोड खे लाइक करे छॾियो ऐं शेयर करे छॾियो पंहिंजे दोस्तनि सां। अहिड़ा ई एपिसोड मां ठाहींदो रहंदुसि। मिलूं था कंहिं नए एपिसोड में। तंहिं वक़्तु ताईं अल्लाह हाफ़िज़।